नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कराची मां ख़बर ॾींदारूं न्यूज़ीलैंड क्रिकेट बोर्ड के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर ड्यूड वाइट चयो आहे त खेसि पूरो इत्मीनान हो उन करे टीम पाकिस्तान मोकिली हुई। हिन चयो त सभु कुझु जुमे वारे ॾींहं ते बदिलजी वियो, एडवाइज़री तब्दील थी ऐं सूरत हाल बदिलजी वई, थ्रेड लेवल बदिली, उन करे दौरो मसनू करण जो फैसलो कयो। ड्यूड वाइट चयो आहे त हिन खे जेका एडवाइज़री मिली हुई उन खां पोइ ॿियो को बि ऑप्शन न हो। हुकूमत सां थ्रेड लेवल जी एडवाइज़री मिली हुई। सीईओ जे मूजिबि आज़ाद ज़रियनि खां बि एडवाइज़री जी हिमायत हासिल हुई। थ्रेड जी बुनियादी नोएत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पीसीबी खे ॿुधायो हो, पर हुन जी तफ़सील शेयर नथी करे सघियो। हुकूमत सां तफ़सीली मुशावरत खां पोइ दौरो ख़त्म कयो वियो आहे। केवी टीम दावा कई आहे त 5 मुल्की इंटेलिजेंस इत्तेहाद न्यूज़ीलैंड जी टीम खे दौरो ख़त्म करण जो मशवरो ॾिनो हो। इत्तेहाद में अमेरिका, बरतानिया, कैनेडा, ऑस्ट्रेलिया ऐं न्यूज़ीलैंड शामिल आहिनि। न्यूज़ीलैंड ऐं पाकिस्तान जी हुकूमत ऐं बोर्ड्स में 12 कलाकनि ताईं ॻाल्हियूं थियूं, जंहिं बाद दौरो ख़त्म कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।